जय श्री झूलेलाल। अॼु मां भारत जे एकमात्र अहिड़े मंदिर में आई आहियां जिते भगवान श्री झूलेलाल जी जोत सां गॾु वर्तमान पाकिस्तान ऐं सिंध जे बलूचिस्तान जे शक्तिपीठ माता हिंगलाज जे मंदिर मां आयल जोत स्थापित आहे। इहो मंदिर राजस्थान जे उदयपुर शहर जे हीरण मगरी में वसियल आहे। हिन वॾे से मंदिर में सिंध जे तौर तरीक़े ते ठहियल गर्भगृह जा दर्शन थींदा, जिते अंदर वञी श्री झूलेश्वर महादेव जा दर्शन थींदा। हिते शिव परिवार सां गॾु 2006 में ओंकारेश्वर मां आयल पवित्र शिवलिंग जा दर्शन थींदा। दीवारनि ते 12 ज्योतिर्लिंग स्वरूपनि जा दर्शन थींदा। असांखे मुखी साहिबजादा मुरलीधर राजानी जिन ॿुधायो, उदयपुर में लॻभॻि 60,000 सिंधी आहिनि ऐं हिन मंदिर जी स्थापना 1980 में थी ऐं हितां 154 आर्थिक कमज़ोर परिवारनि खे राशन ऐं लॻभॻि 10 खां 12 लख रुपए जी फीस सालाना ॿारनि जे स्कूल लाइ भरी वेंदी आहे। हिन मंदिर में पहिरीं जोत साहिब 2008 में श्री वरुण देव झूलेलाल मंदिर भरूच गुजरात मां आई है, जो कि सिंध जे उडेरोलाल मंदिर जी जोत आहे। ॿी जोत साहिब 2012 में सिंध जे बलूचिस्तान मां माता हिंगलाज जे मंदिर मां आयल है, जो सिंधी हिंदुअनि जी कुल देवी है। टी जोत 1980 में इन मंदिर में ही जगाई वई हुई। शायद ही भारत जो एकमात्र मंदिर हूंदो जिते सिंध जे हिंगलाज माता सां गॾु सिंध जे उडेरोलाल मंदिर जी भी जोत साहिब विराजित आहे। हिन मंदिर में वॾा हॉल भी आहिनि ऐं गॾु में वॾी स्टेज ऐं दैलान भी आहे, जिते प्रोग्राम भी थी सघनि था। गॾु में कमरनि जी भी व्यवस्था आहे, जंहिंमें लेट बाथ भी अटैच आहिनि ऐं लिफ्ट जी भी सुविधा आहे। पर ही हॉल ऐं कमरा सिर्फ़ सामाजिक, धार्मिक ऐं मांगलिक कम लाइ ॾिया वेंदा आहिनि। जय श्री झूलेलाल।